नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवाह में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवाह भरिसां ॻोठ चितन शाह बुखारी में इल्म परायो सिंध सनवारियो जे عنوان हेठि रोशनी पब्लिक स्कूल में ثقافتي प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें वॾे तादाद में शागिर्दनि, वालिदनि, सियासी, समाजी ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि शिरकत कई। जॾहिं त प्रोग्राम में स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि सिंध जी सक़ाफ़त ते तक़रीरूं करे प्रोग्राम में शामिल माण्हुनि खां ख़ूब दाद वसूल कयूं। जॾहिं त शागिर्दनि टेबलोज़ पेश कया। प्रोग्राम के रोशनी पब्लिक स्कूल जे कोऑर्डिनेटर आशिक हुसैन इस्लामी, स्कूल जे प्रिंसिपल नवीद अली कुबर, कामरेड ममताज अंजण, अली गुलाब मला ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त जॾहिं त आख़िर में शागिर्दनि में इनाम पिण विराया विया। प्रोग्राम जे आख़िर में स्कूलनि जे उस्तादनि शागिर्दनि सिंधी होजमालो ते रक़्स कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।